बिछिया में ठहंदड़ पब्लिक स्कूल के मुसलसल 20 साल गुज़री विया। स्कूल जो तमीराती कम मुकम्मल न थी सघियो। करोड़नि रुपयनि जूं बजटूं नाकारा बणिजी वयूं। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सज्जाद मेमण। जी सज्जाद, तफ़सीलात खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, भेछा में ठहंदड़ पब्लिक स्कूल के 20 साल गुज़री विया। स्कूल जो तमीराती कम मुकम्मल न थी सघियो। किरड़नि रुपयनि जूं बजटूं जेके आहिनि नाकारा बणिजी वियूं। भेछा शहर सां माटेरी माह वारो सलूक बंदि न थी सघियो। शहर ऐं उन जे आसपास जे नौजवान शागिर्द जो मुस्तक़बिल दाव ते लॻी वियो। 2003 में भेछा लाइ ठहंदड़ पब्लिक स्कूल जो कमु जेको 2007 में क्लास हलाइण जी दावा कंदड़ कामोरा ख़ामोश तमाशाई ऐं ग़ाइब थी विया आहिनि। भेछा शहर खे हर दौर में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां नज़रअंदाज कयो वियो आहे। हिन दफ़े बि साॻी सूरत हाल बरक़रार आहे। शहर जे सियासी समाजी अॻवान ऐं शहरियुनि रिकॉर्ड तोड़े एहतिजाज कराया, पर चूंडियल नुमाइंदनि आला अख़्तियारनि जे कन ते जूं बि न चूरे। हिननि उन हवाले सां मक़ामी शहर निगरान हुकूमत जे आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त खुदारा भेछा शहर सां माटेली माह वारो सलूक बंदि करायो वञे। शहर में 50 एकड़ ते ठहंदड़ पब्लिक स्कूल जो रहियल कम मुकम्मल कराए क्लास हलाया वञनि। जी वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।